पैरवी इख्तियार कयो, अल्लाह जी पैरवी कयो, उन जे रसूल जी पैरवी कयो। वला तुब्तिलू आमालकुम, ऐं पंहिंजे अमलनि खे ज़ाया न कयो, पंहिंजे आमाल खे, पंहिंजे भलनि अमलनि खे बर्बाद न कयो। असां नेकी त कंदा आहियूं, अमल बि कंदा आहियूं, पर उन खां बाद में वरी के अहिड़ा कम थी वेंदा आहिनि जेके उन्हनि चङनि अमलनि खे ज़ाया करे छॾींदा आहिनि। हालांकि भलनि अमलनि जो भलो नेक अमल कयो, तव्हांजे अमलनि जो अजूरो अल्लाह ज़ाया न फरमाए। हर नेकी जो तव्हांखे अजुर मिलंदो, हर नेकी जो तव्हांखे इनाम। मन्ने वल अज़ा, पंहिंजे सदकनि खे, पंहिंजे ख़ैरातुनि खे, पंहिंजे ख़ैर खे एहसान जताईंदे या मेहणा ॾींदे ज़ाया न कंदा कयो। माण्हू ख़ैरात करे थो, हाणे ख़ैरात जहिड़ो अमल केॾो भलो आहे। तव्हां अल्लाह जी राह में ॾियो, तव्हांखे मिसकीन जी मदद कयो, उनजी हाजत रवाई थी वञे, कंहिंजी हाजत रवाई कयो, अल्लाह तव्हांजी ज़िंदगी जा हर ई गुनाह बख़्शे माफ़ करे। पर उन खां बाद में वरी थोरो थपींदो वते, उहो माण्हू वरी ॿियनि खे ॿुधाईंदो वते, बाबा हिन खे मूं हिन ते हे एहसान कयो आहे, मूं हिन ते हे थोरो कयो आहे। उन अमल खे इहो अमल जेको आहे अज़ियत पहुचाइण वारो ज़ाया करे छॾींदो आहे। सम्झंदा? ईद हाणे असांजे लाइ ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे, ईद असांजे लाइ भलाई जो ॾिहाड़ो आहे। अल्लाह जे नबी ऐं ख़ुदि अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे लाइ ख़ुशियुनि जो सामान मुहैया फरमायो। हिन में अल्लाह ताला असांजे लाइ ख़ैर ऐं बरकत रखाई आहे, इज़त रखाई आहे, गुनाहनि जी माफ़ी रखाई आहे। हदीस मुबारक आहे, साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं मोमिन बाना ईदगाह में ईद निमाज़ पढ़ण जे लाइ ईंदा आहिनि त अल्लाह जा मलाइक ईदगाह जे दरवाज़नि ते बीही उन्हनि जो इस्तक़बाल कंदा आहिनि। जीअं को माण्हू कंहिंजी दावत ते वञे, को भलो माण्हू अचे त उनजे इस्तक़बाल में माण्हू पाण पंहिंजा नौकर चाकर वठी बीहारींदो आहे त बाबा मुंहिंजो ख़ासि महिमान थो अचे, असांजो वॾो थो अचे, या को अलाह वारो थो अचे, को आलिम थो अचे, को सरदार थो अचे, माण्हू उथी बि रस्ते में उनजो इस्तक़बाल कंदा आहिनि। जॾहिं मोमिन बाना मुस्लमान ईदगाह में ईद निमाज़ पढ़ण जे लाइ ईंदा आहिनि, साईं फरमाइनि था अल्लाह जा मलाइक उन्हनि जो इस्तक़बाल कंदा आहिनि, उन्हनि खे ख़ुशि आमदीद चवंदा आहिनि, उन्हनि खे भलीकार चवंदा आहिनि। पोइ जॾहिं ईद पढ़ी, ईद निमाज़ पढ़ी बाना ॿाहिरि निकिरंदा आहिनि, उहे दरवाज़नि ते मलाइक बीठा हूंदा आहिनि, इंतज़ारु कंदा आहिनि। मलाइक उन्हनि खे चवंदा आहिनि, अबा भली करे आया हो ईद ते, हाणे जो वञो था वञो पंहिंजे घरनि में, वञो ख़ुशि थी वञो जो अल्लाह ईदगाह में अचण वारनि हड़नि बाननि जा सभई गुनाह बख़्शे माफ़, हड़ गुनाह बख़्शजी विया। हाणे माण्हू गुनाह बख़्शराए, ख़ताऊं बख़्शराए पंहिंजे घरनि ॾे वञे थो, उते छा थिए जो पंहिंजे मिटनि माइटनि सां झेड़ो करे, सिला रहमी करण जे बजाए माइटियूं टोड़ींदो अचे। को माण्हू चवे ईद मिलण जे लाइ अचे त मां हिन सां ईद न मिलंदुसि, असांजो हिन सां झेड़ो थियल आहे। अबा कंहिं सां गले मिलो, नबी साईं फरमायो आहे ईद मिली पढ़ी पोइ हिक ॿिए सां सीनो सीने में मिलाए मिलंदा कयो। बुज़ुर्गनि फरमायो आहे इन सां सीननि में मोहबतूं वधंदियूं, हिक ॿिए जा गुनाह अल्लाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। हाणे इहा ईद जी ख़ुशी आहे, माण्हू मिले पंहिंजा गुनाह माफ़ कराए, ऐं हे वरी ईद जी ख़ुशी में इहो भंग मिलाए, रंग में भंग सिंधीअ में चइजे त उन में माइटियूं छिनण वारो थिए, मिले नथो, भाकुर नथो पाए। हालांकि थियण ईअं घुरिजे जो सॼो साल जेकॾहिं दिलि में का मेर हुजे, ईद जे ॾिहाड़े चवे बाबा मूं सभु ॻाल्हियूं विसारियूं, अॼु हलिया त सीनो सीने सां मिलाए। छिनलनि खे टोड़ण जो ॾींहुं आहे, असां ठहियलनि खे टोड़े था छॾियूं, उहो अमल ज़ाया थी वियो न। उहो जेको भलो अमल हुयो ईद जे ॾिहाड़े जो,
गुनाहनि जी माफ़ी जो ॾिसो तव्हां हिकिड़ो कूलर पाणी जो भरियो या खूह पाणी जो हुजे, वॾी टैंकी आहे पाणी जी घर जी, पाणी पाक साफ़ सुठो मिठो पीअण जो वुज़ू जे लाइ गुस्ल जे लाइ पीअण जे लाइ माण्हू इस्तेमालु थो करे, उन में हिकिड़ो कतिरो शराब जो किरी पवे उहो पाणी पाक रहंदो न। खीर जो ड्रम भरियो रखियो आहे, पाक साफ़ सिहत बख़्शण वारो भलो पाकीज़ा खीर, सॼो ड्रम भरियो पियो आहे, हिकिड़ो फुड़ो पेशाब जो हुन में किरी पवे सॼो ड्रम ज़ाया थी वियो न। केरु पीअंदो उनखे माण्हू हारे छॾींदो, ज़ाया करे छॾींदो। असां पंहिंजी ज़िंदगी ते मिसाल सम्झाइण जे लाइ हूंदो आहे, पंहिंजी हयाती ते गौर ऐं फ़िक्र नथा कयूं। असां बि ईअं पाकीज़ा खीर में पेशाब जे कतरे विझण वांगुरु पंहिंजे अमलनि खे ईअं ज़ाया था करे छॾियूं। रमज़ान जूं हेॾियूं बरकतूं अलाह अता करे, ईद जे ॾियारे माण्हू वरी वेंदा बेहयाई ते, फहाशी ते, गुनाहनि ॾे, बुरी यारी ॾे, बुरनि कमनि में। बाबा रमज़ान में 30 ॾींहं शैतान क़ैद हुयो त माण्हू मस्जिदनि में हुया, जीअं जो शैतान आज़ादु थियो त वठी वियो हिननि खे गुनाहनि ॾे। उहो जेके बि अमल कई सभई ख़ताउनि सां ज़ाया करे छॾियो। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मदीने वारे साईं फरमायो तव्हांखे ख़बर आहे त मुफ़लिस केरु आहे, मिसकीन केरु आहे, मिसकीन कमाश मिसकीन, जंहिं वटि को तव्हांखे जंहिंखे मिसकीन सॾींदा आहियो। साईं फरमायो तव्हांखे ख़बर आहे त मिसकीन कंहिंखे चवंदा आहिनि, ग़रीब कंहिंखे चवंदा आहिनि। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, जंहिं वटि दिरहम न हुजे, पैसो न हुजे, ॾोकड़ न हुजे, पहिरण जे लाइ कपिड़ा न हुजनि, जंहिं वटि खाइण जे लाइ मानी न हुजे, जंहिं वटि ॾोकड़ पैसो न हुजे, इहो ग़रीब मिसकीन आहे। आका करीम फरमायो न, तव्हां ग़लति चयो। मिसकीन उहो न आहे जंहिं वटि पैसा न आहे, मिसकीन उहो न आहे जंहिं वटि दौलत न आहे। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, पोइ मिसकीन केरु आहे? साईं फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिकिड़ो माण्हू अलाह वटि ईंदो जेको अमलनि जा अंबार खणी ईंदो, हज़ारे किरोड़े अमल उन वटि हूंदा, निमाज़ूं हूंदियूं, रोज़ा हूंदा, ज़कातूं हूंदियूं, भला अमल हूंदा, ख़ैर वारा अमल हूंदा। उहे अमल खणी अलाह जे हुज़ूर में ईंदो, रब जी बारगाह में ईंदो, अलाह जी दरबार में पेश थींदो। हिन खे यकीन हूंदो त मुंहिंजा अमल मूंखे जन्नत में वठी वेंदा, यकीन करे ईंदो। रमज़ान मल्हायो अथमि, एतकाब वेठो हुयुसि, मूं रोज़ा बि रखिया हुया, मूं दुआऊं बि घुरियूं हुयूं, मूं तरावियूं पढ़ियूं हुयूं, मूं वॾी इबादत कई हुई, वॾी बंदगी कई हुई, हाणे त बख़्शिजी वेंदुसि। ईंदो अलाह जे हुज़ूर में, हिन खे यकीन हूंदो त मां बख़्शिजी वेंदुसि। हेॾा हिकिड़ो माण्हू ईंदो उते मशर जे मैदान में, मुंहिंजा मौला हे माण्हू उते जंहिं मूंखे गार ॾिनी हुई, मूंखे हिन खां बदिलो वठी ॾे। अलाह फरमाईंदुसि हिन खे बदिलो ॾे। अर्ज़ु कंदो मुंहिंजा मौला मूं वटि ॾियण जे लाइ त का शइ कोन्हे का। रब फरमाईंदुसि तुंहिंजा अमल आहिनि न, उन्हनि मां हिकिड़ी नेकी हिनखे ॾे। हुनखे गार ॾिनई, हुनजे बदिले हुनखां नेकी वठी उन माण्हू खे ॾिनी वेंदी। ॿियो माण्हू ईंदो, मुंहिंजा मौला हिन मुंहिंजो हिकिड़ो हक़ु टोड़ियो हुयो, हिन मूंसां माइटी छिनी हुई, हिन मूंसां हीअ ज़्यादती कई हुई। ईअं माण्हू ईंदा वेंदा, हिन जूं नेकियूं खणंदा वेंदा, नेकियूं खणंदा वेंदा, तव्हांजो हिन जे अमाल नामे में हिकिड़ी नेकी बि बाक़ी कोन रहंदी। पोइ जेको अमलनि जा अंबार लॻा पिया हूंदा, सभु अमल चट थी वेंदा। साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पर मुतालबे करण वारा माण्हू न खुटंदा। हुन ॾे हक़ जंहिंजा हक़ खाधई, कंहिंखे गार ॾिनई, कंहिंखे अज़ियत पहुचाई, कंहिंजो बनो टोड़ियई, कंहिंजी दिलि आज़ारियई, कंहिंसां ज़्यादती कई, माइटी छिनई, यारनि दोस्तनि खे तकलीफ़ ॾिनई, कंहिंखे मेणो ॾिनई, कंहिंखे तानो ॾिनई। असांखे इहे नंढड़ा अमल था लॻनि, मामूली गुनाह था लॻनि, पर इहे अमल खणंदा वेंदा, पर उहे माण्हू मुतालबे वारा अञा हूंदा। रब फरमाईंदो हिन खे नेकी ॾे पंहिंजी, चवंदो मौला हाणे त नेकी बची कोन्हे का। अलाह फरमाईंदो हाणे हिन जा गुनाह जेको मुतालबो खणी आहे पंहिंजे सिर ते खण। माण्हू ईंदा वेंदा, हुन जा गुनाह हिन जे सिर ते रखंदा। तव्हांजो हिन जे अमाल नामे में अणथियल गुनाह अची वेंदा, कयल नेकियूं ज़ाया थी वेंदियूं। मदीने वारे साईं फरमाए, अलाह फरमाईंदो हिन खे ऊंधे मुंहुं जहन्नम जी बाहि में विझो। पोइ चयो वेंदो, साईं फरमायो इहो माण्हू मिसकीन अथव, इहो माण्हू ग़रीब अथव, इहो माण्हू सफ़ा कमाश आहे,
जेको अमलनि जे हूंदे बि जहन्नम जी बाहि जो ॿारनि बणिजी वियो। तव्हां ॻाल्हि सम्झी अलाए कोन सम्झी? मिठा पंहिंजे अमलनि खे ज़ाया न कयो। हिकिड़ो असांजा अमल पुॼनि कोन था, सूरनि सां नेकी कयूं, सूरनि सां अमल कयूं। वॾो साईं मुंहिंजा हिन ज़माने में नेकी करणु, दीन ते अमल करणु, सुन्नत मुताबिक़, शरीयत मुताबिक़ अमल करणु औखो थी वियो आहे, मुश्किल थी वियो आहे। सूरनि सां अमल कयूं, उन्हनि खे बि ईअं रियाकारी में, तकबुर में, ॾेख वेख में या माण्हुनि जा हक़ ज़ाया करण में पंहिंजा अमल बर्बाद करे छॾियूं। ला तुब्तिलू अमालकुम, पंहिंजा अमल बातिल न कयो, पंहिंजा अमल बर्बाद न कयो। जेतिरो थी सघे तव्हां ख़ैर ॾे क़दम वधाइण वारा रहो। अमल तॾहिं फ़ाइदो ॾींदा जॾहिं तव्हांजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थींदो, अल्लाह जो डपु पैदा थींदो। ख़ौफ़ ख़ुदा रखंदो, अल्लाह तव्हांजी नंढड़ियुनि नेकियुनि खे बि जबलनि जहिड़ो बनाए तव्हांजा अमाल न। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह असांखे पंहिंजे अमलनि जे ज़ाया थियण खां बचाए। अल्लाह ताला असां सभिनी जे मथां पंहिंजो रहम करम फरमाए।